लाड़काने खां जावेद पीरसाद जी रिपोर्ट मुताबिक़ चाणका अस्पताल लाड़काने में मुबैना दवाउनि जे खोट ऐं अखियुनि वारे शोबे में मशीनियूं ख़राब ऐं बर वक़्तु इलाज न थियण सबबि डॉक्टरनि ऐं मरीज़नि ओटी जो बाइकाट कयो। उन मौक़े ते हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर शब्बीर अहमद भुट्टो, डॉक्टर दुर्ब यक्ता दरगाही, डॉक्टर नईम, डॉक्टर ज़काउल्लाह गोपांग, डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर सफदर अली, डॉक्टर फयाज अली अब्बासी, मरीज़ ने बदर खातून चांडियो, खैरा बुरड़ो, सकीना मगसी, शबीरा खोसो समेत ॿियनि चयो त गुज़िरियल 3 महीननि खां असांखे घुर्बल सहूलियतूं न ॾिनियूं वयूं आहिनि। अखियुनि जी सर्जरी लाइ सामान ऐं यूपीएस समेत केतिरियूं ई मशीनियूं ख़राब थी वयूं आहिनि। हुननि चयो त वाइस चांसलर एमएस लाड़काणो डायरेक्टर फिनांस खे शिकायतूं करण बावजूदि सामान फराहम न कयो वियो। मर्द ऐं ॿार ऑपरेशन थिएटर में अखियुनि जे ऑपरेशन न थियण सबबि सख़्त ॾुखियाईनि खे मुंहं ॾियण ते मजबूर आहिनि। सामान जी खोट ऐं टुटल मशीनुनि सबबि ॾूराहनि इलाइक़नि खां आयल केतिरा ई मरीज़ इंतज़ार करे हलिया वञनि था। हुननि चयो त असां अॼु ओटीअ जो बाइकाट करण ते मजबूर आहियूं ऐं मुतालबो था करियूं त असांजो एहतजाज जो नोटिस वरितो वञे, नाक़िस मशीनियूं दुरुस्त कयूं वञनि त जीअं परे परे खां आयल मरीज़नि जो इलाज करे सदन पखिड़ियल बेचैनी ख़तम कई वञे।